जी नाज़रीन, असां मौजूदु आहियूं जोक शरीफ़ में, जिते उस्ताद उमर वाटे जो ही फर्ज़ंद आहे अब्दुल सत्तार नादे, जेको तमामु बहितरीन वाटके जो कमु बि कंदो आहे। उन सां गॾु ही जेको बैंजो आहे उनखे ही ठाहींदो बि आहे, उन सां गॾु हिनखे वॼाईंदो बि आहे। त हिन जदीद तौर में अहिड़ा नौजवान तमामु घटि मिलंदा आहिनि जेके हिकिड़े वक़्तु हेतिरो घणो हुनर जेको पंहिंजे पाण वटि रखनि था। इहा वॾी ॻाल्हि आहे, जंहिंमें न सिर्फ़ु ही बैंजो, उन सां गॾु जेके बि वाटके जा जेको सामान आहे, जंहिंमें खटूं आहिनि ऐं उन खां अलावा हे टेबलूं आहिनि, अलमारियूं आहिनि, ऐं जेकी बि वाटके जो जेको कमु आहे अलहमदिल्ला हिन जे जेको वाल साहब आहे हिनखे सेखारियो। उन खां पोइ कुझु वरी हिन जी पंहिंजी बि महिनत आहे। ऐं हीअ तव्हां ॾिसी सघो था त हीअ जेके मुख़्तलिफ़ जेके सामान आहिनि, हिकिड़ो नंढिड़ो हिकु दुकानु आहे जोक शरीफ़ में, जिते ही अब्दुल सत्तार असांजो प्यारो दोस्त आहे, जेको हिन खे पंहिंजे खे वॼाईंदो बि आहे, उन सां गॾु ठाहे करे उन खां पोइ विकिरो बि कंदो आहे। तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ जेको बैंजो आहे, जेको हींअर हिकिड़ो त बिल्कुलु ठहियलु आहे, जेको हिन जो पंहिंजे ई कतम में अचे थो। उन खां अलावा हीअ जेके ॿिया बैंजा पिया आहिनि, हे तव्हां ॾिसी सघो था। हिनखे उहो अञा ताईं ठाहे रहियो आहे, जेके उन खां पोइ हिकु कुझु आर्डर जेके मिलिया आहिनि उनखे उन में हिनखे विकिरो कंदो आहे। चवंदो हुन ॻाल्हि ॿोल करियूं त वधीक हुनजो छा चवणु आहे। दादा, तव्हांजो नालो? साईं, मुंहिंजो नालो अब्दुल सत्तार नाडे, वलद मोहम्मद अमन नाडे, रंदर से जोक शरीफ़। अलहमदिल्ला 2016 खां वाटके जे कम सां जेको पंहिंजे वालिद साहब जे अंदर में कमु करे रहियो आहियां। अलहमदिल्ला ॿियनि बि काफ़ी उस्तादनि सां गॾु कमु कयो आहे। हीअ जेको बैंजे जो आहे इहो तक़रीबन 5 साल थी चुका आहिनि हिनखे। 2021-22 खां मूं हुनखे शुरू कयो ऐं पहिरीं हिनखे थोरो घणो वॼाइण जी कोशिशि कई, पोइ हुन खां पोइ हिनखे मां ठाहिण जी कोशिशि कई। हींअर अलहमदिल्ला 3 खां 4 बैंजा जेको 5 सालनि जे अंदरि हिन पंहिंजे जोक जहिड़े शहर जे अंदरि आउं सेल करे चुको आहियां। उनखां अलावा ऑर्डर बि आहिनि। जी जी जी। अच्छा, त हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछण था चाहियूं त हीअ जेको वाटके जो कमु आहे, इन में तव्हांजो उस्ताद तव्हांजो वाल साहब आहे या उन खां अलावा ॿिया बि आहिनि? जी अलहमदिल्ला, जेको बेसिकली उस्ताद आहे उहो मुंहिंजो वालिद साहब आहे। उन खां अलावा ॿियनि बि उस्तादनि खां सिखियो आहे, जंहिंमें उस्ताद सावण बंड आहे, उस्ताद नूर हसन गंभीर आहे, ऐं अलहमदिल्ला हैदराबाद जे अंदरि बि 6-7 महीना उस्तादनि जे अंदरि आउं कमु कयो। ऐं हीअ जेको तव्हां बैंजो जेको वॼायो था, इहो घणनि सालनि खां तव्हां वॼायो पियो, इन में तव्हां कंहिंखां सिखिया वरिती आहे? अलहमदिल्ला बैंजो जेको आहे सो ही 5 सालनि खां 2021-22 खां इहो हिन कम सां लॻा पियल आहे। हिन में मुंहिंजो उस्ताद अब्दुल गफ़ूर ख़ासि मीरपुर भठोरे जो आहे, उहो हिन में मुंहिंजो उस्ताद आहे। असांजी दिलि बि चाहे थी त असां बि हिन बैंजे खे ॿुधूं ऐं मौसीक़ी खे ॿुधूं। उन हवाले सां नाज़रीन, तव्हां अब्दुल सत्तार नादे जूं ॻाल्हियूं ॿुधूं।